अस्सलाम वालेकुम दोस्तों, इम्तियाज़ ख़ास के लिए हाज़िर आहे। इम्तियाज़ ख़ास के लिए ऑफिशियल यूट्यूब चैनल ते अवां सां मुखातिब आहियां हूँ। ऐं अॼु असां जंहिं किताब बाबति ज़िक्र कंदासीं, जंहिं किताब जो तारुफ़ पेश कंदासीं, उहो किताब आहे मौलाना हाजी अहमद मल्लाह मोहिद शाइर। मौलवी हाजी अहमद मल्लाह मोहिद शाइर ही किताब मोहतरम ताज जो हिसाब जिन जो मुरतब कयल आहे ऐं हीअ पेशकश मोहम्मद उस्मान मंगी साहब जिन जी आहे, जेके सिंध माणिक मोती तंज़ीम हैदराबाद जा सरपरस्त आला रहिया। यानी ही किताब सिंध माणिक मोती तंज़ीम हैदराबाद पारां छपायल आहे। हिन किताब जो पहिरियों छापो 2003 ईस्वी में छपियो। हिन किताब जो इंतिसाब सिंध जे जयद आलिम ऐं सिंधी ॿोलीअ जे वींझार अलामा अली मोहम्मद महेरी जे नाव कयल आहे। जॾहिं त लाड़ जो सदा हयात शाइर जे उनवान सां उस्मान मंगी साहब जिन जो मज़मून शामिल आहे ऐं कथा हिन किताब जी जे उनवान हेठि मोहतरम ताज जोए जो मज़मून पिणु शामिल आहे। ऐं दोस्तो, उनखां सवाइ मौलवी हाजी अहमद मल्लाह ऐं उन जी शाइरीअ बाबति सिंध जे मुख़्तलिफ़ आलिमनि ऐं अदीबनि जा राया ऐं मज़मून हिन किताब में शामिल आहिनि, जिन में मोहम्मद उस्मान ॾीपलाई, तालिबुल मौला, मोहम्मद सुमार शेख, न्याज़ हुमायूनी, अब्दुल वाहिद आरीसर, अब्दुल जब्बार जूणेजो, मोहम्मद सिद्दीक़ मरहम मल्लाह, प्रोफेसर इनायतुल्लाह ज़ंगेजो, हाफ़िज़ हबीब सिंधी, मोहम्मद इब्राहिम सिंधी, अब्दुल मजीद मल्लाह, अल रखियो नईम मल्लाह, मोहम्मद सिद्दीक़ मरहम मल्लाह, मोहम्मद इस्माइल मेमुण, मौलवी अब्दुल्ला जूणेजो, डॉक्टर अब्दुल जब्बार जूणेजो, रसूल बख्श तमीमी, मोहम्मद इस्माइल मेमुण, शौकत हुसैन शोरो, इक़बाल शाहीन ऐं रसूल बख्श तमीमी जा मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जे हवाले सां मौलवी हाजी अहमद मल्लाह बाबति मज़मून शामिल आहिनि।